मास्टर मंज़ूर खे 13 साल गुज़री विया विछोड़े खे। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मास्टर मंज़ूर जेको आहे सिंध जो बहितरीन फ़नकार हुयो। जी हा दोस्तो, 12 अप्रैल 2012 में मास्टर मंज़ूर हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मास्टर मंज़ूर खे कंहिं मारियो ऐं कंहिं मारायो, मां तव्हांखे हिन वीडियो में सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तो, असांजी हिकु नंढी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। मास्टर मंज़ूर 2012 में असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। कुझु ख़बर पई त मास्टर मंज़ूर खे पंहिंजे माइटनि मारायो हुयो। जी हा दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मास्टर मंज़ूर हिन वक़्तु सिंध मां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे, मतिलबु सॼी दुनिया मां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। मास्टर मंज़ूर लाइ दुआ गुआयूं, अलाह ताला उनखे जन्नत में जाइ ॾींदो। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।